अॼु जेको माॻ असांजी मंज़िल हो, उहो कॾहिं सिंध सुहारी ते अटकल 500 सालनि ताईं हुकूमत कंदड़ सूमरा सल्तनत जो तख्तगाह पिण रहियो हो। हिते टालपुर दौर सां ताल्लुक़ रखंदड़ रोमानवी दास्तान जी अहम किरदार सिंध राणी जी तुर्बत आहे। हिते सूमरा दौर सां ताल्लुक़ रखंदड़ केतिरनि ई गुमनाम हस्तियुनि जूं तुर्बतूं आहिनि। हिते सिंध ते 13-14 साल हुकूमत कंदड़ समूह हुक्मरान ॼाम जोणे जी पुण तुर्बत आहे। हिते मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग शाह दीवानू सुल्तान अल हाशमी रहमतुल्लाह अलैहि जी पिण मज़ार आहे। हिते हिन माॻ ते घणो कुझु अहिड़ो आहे जेको हिकु खुशहाल माज़ी जी हिकु शानदार तारीख़ जो ॾस ॾिए थो। हिन माॻ खे पुराणनि वक़्तनि में ठरी जॾहिं त मौजूदा वक़्त में ठरी निज़ामाणी जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। ही माॻ शहर टंडो ग़ुलाम अली खां मातली रोड ते अटकल 11 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते मौजूद आहे। हिते जिन तारीख़ी आसारनि जो मुआइनो करे सघियासीं, उन्हनि जो हिस्सो पहिरियों अव्हां जे अॻियां पेश करे रहिया आहियूं। हिते पहुचण शर्त सभ खां पहिरीं हिते जे सूफ़ी दरवेश शाह दीवानू सुल्तान अल हाशमी रहमतुल्लाह अलैहि जे मक़बरे जी ज़ियारत कईसूं। शाह दीवानू जे मुतालिक मुस्तनद तारीख़ी मालूमात नथी मिले। रिवायतन मुताबिक शाह दीवानू सुल्तान यमन जो शहज़ादो हो ऐं तसव्वुफ़ जे तरफ़ घणो माइल हो। सो उतां लॾपलाण करे अची मुल्तान में हज़रत गौस पाक मुल्तानी रहमतुल्लाह अलैहि जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं हज़रत खेनि सिंध ॾांहुं मोकिलियो ऐं पाण अची ठरी खे पंहिंजो मस्कन बणायो। पर सिंध जे माया नाज़ तारीख़दान M.H. पंवर मुताबिक शाह दीवानू सुल्तान जो विसाल हिक अंदाज़े मुताबिक 1292 ईस्वी में थियो ऐं उन दौर में हिन नाले सां कंहिं बुज़ुर्ग जो अहवाल नथो मिले। तंहिं करे मुमकिन आहे त शाह दीवानू
सूमरनि जो को अमीर या शहज़ादो रहियो हूंदो, पर वक़्तु गुज़रण सां नालो मटिजी वियो हूंदसि। शाह दीवानो सुल्तान जे मक़बरे जे बारे में मुअर्रिख़ लिखनि था त ही मक़बरो 17वीं-18वीं सदी में तामीर थियो हूंदो। हाणोके दौर में दरगाह शाह दीवानो सुल्तान वॾी एराज़ी ते मुश्तमिल आहे। दरगाह जे पासनि खां हिकु ख़ूबसूरत मस्जिद पिणु आहे। दरगाह अंदरां हाज़िरी भरे वरी मस्जिद शरीफ़ जी ज़ियारत लाइ वियासीं। ही मस्जिद खूबसूरत नमूने सां ठहियल आहे। अंदर शीशे जो बहितरीन कम थियल हो। मस्जिद जे पासनि खां ई शाह दीवानो जो मशहूर तारीख़ी क़ब्रिस्तान आहे, जेको नज़र डोड़ाइण सां वॾी एराज़ी में पखड़ियल नज़र आयो। हिन क़ब्रिस्तान में सूमरा दौर सां ताल्लुक़ रखंदड़ केतिरनि ई आसारनि सां गॾोगॾु टालपुर दौर सां ताल्लुक़ रखंदड़ हिकु रोमानवी दास्तान जी अहम किरदार सुनीति या मरियम या आम मशहूर नालो सिंध राणी जी पिणु तुर्बत आहे। मस्जिद मां निकिरी जॾहिं ॿियनि तारीख़ी निशाननि जी ॻोल्हा में निकितासीं त दरगाह खां थोरो ॿाहिरि रखियल ठिकर जो ठहियल पुराणो तारीख़ी वॾो मट ॾिठोसीं। उते मौजूद मक़ामी माण्हुनि मुताबिक़ ही मट किथे खोटाई मां निकितो हो। हिन मट में लॻभॻि 300 लीटर पाणी भरे सघिजे थो।
दरगाह खां ॿाहिरि निकिरी शाह दीवानू जो तारीख़ी क़ब्रिस्तान ॾिसण लाइ निकितासीं। क़ब्रिस्तान में दाख़िल थियण शर्त भगल टुटल ज़बून हाल पत्थर जूं ठहियल तुरबतूं नज़र अचनि थियूं, जिन जे बारे में चयो वञे थो त इहे तुरबतूं टालपुर दौर सां ताल्लुक़ रखनि थियूं। पासनि खां हिकु डठल चौदीवारी नज़र अचे थी, जिते सिंध राणी जी तुरबत आहे। सिंध राणी जी तुरबत रहम जोगी हालत में मौजूद आहे। सिंध राणी जो असुल नालो मरियम हो। संदुस सूंह सोभ्या जे करे घणी मशहूर हुई। सब खां पहिरीं मियाँ सरफराज कल्होड़ो सां संदुस मंगणो थियो, पर मियाँ सरफराज कल्होड़े जे क़त्ल खां पोइ मियाँ अब्दुल नबी सिंध राणी जे वालिद खां संग घुरियो, जेको न ॾियण ते मियाँ अब्दुल नबी सिंध राणी जे वालिद खे क़त्ल करे छॾियो ऐं सिंध राणी सां मंगणू कयाई। पर जल्द ई टालपुरनि सां जंगनि में शिकस्त खां पोइ मियाँ अब्दुल नबी बि दरबदर थियो ऐं सिंध राणी मीर फ़तह अली ख़ान टालपुर जी पनाह में आई, जंहिं पोइ मीर बागे खे परणाए ॾिनी। चवनि था त सिंध राणी जे संग जे लाइ थियल क़त्लो गारत खे टालपुरनि बुरो शगुन ॼातो, सो टालपुर सरदारनि सिंध राणी जे संग लाइ उहो शर्त रखियो त जेको बि सिंध राणी सां शादी कंदो उन जो जागीर में को बि हिस्सो न हूंदो। हिन ॻाल्हि खे ॾिसंदे मीर बागे ख़ान जागीर खे नज़र अंदाज़ कंदे साणस शादी कई। चवनि था त मीर बागो ख़ान मियाँ सरफराज ख़ान कल्होड़े जे दौर में कल्होड़नि जी हवेलियुनि में ईंदो वेंदो हो। उते हिकु दफ़े सिंध राणी खे ॾिठो हुआईं ऐं ॾिसंदे ई मथसि मोहित थी पियो। सो जॾहिं सिंध राणी जी शादी जी ॻाल्हि थी त मीर बागे ख़ान फ़ौरन हामी भरी। सिंध राणी मीर बागे ख़ान जी हयाती में ई वफ़ात कई। वफ़ात वक़्तु वसीयत कयाई त खेसि पंहिंजे अबाणे क़ब्रिस्तान में पंहिंजनि वेझनि अज़ीज़नि सां गॾु दफ़न कयो वञे। मौजूदा वक़्त में सिंध राणी जी तुरबत रहम जोगी हालत में आहे। ही तुरबत संगे मरमर जी ठहियल आहे। सेरांदी खां
कलमू ऐं पेरांदी खां तारीख़ी कुतबो लॻल हो, जंहिं ते संदुसि वफ़ात जो साल 1204 हिजरी लिखियल हो। सिंधराणी जे तुर्बत जे ॿाहिरां पत्थरनि जूं भॻल टुटल कुझु तुर्बतूं नज़र अचनि थियूं, जेकी शायदि सिंधराणी जे ई वेझनि अज़ीज़नि जूं आहिनि।